नाल वफाकी हुकूमत नाल सिंध हुकूमत हारी बचायो सिंध बचायो हारी बचायो सिंध बचायो हारी को माशी कतलियाम बंद कयो बंद कयो हारी को माशी कतलियाम जमात इस्लामी के दफ्तर का रैली कढी वही है हारन के हकन में जो हथरादू हारन जा हक खाधा पिया वन उन हवाले से अचो तो मुज़ाहिरन से ॻाल्हायूं तो उन जो छा चवण आहे। ये तो सॼे मुल्क में सारे जा अघ घटाया विया आहिनि, कणकुनि जा अघ घटाया विया आहिनि ऐं इन अघनि ते घटाइण जे करे हारी बिल्कुलु ई जेको आहे सो ख़तमु थियण जो जेको आहे गवर्नमेंट के वफ़ाक़ी के सूबाई के या सरकार के ॿिन्ही शइ जा एतिरा अघ वधाए तो घटि में घटि हारी जो गुज़र सफ़र न थिए। ईअं न त भाण जा रेट हाई लॻा पिया आहिनि ऐं सारी जी जेका पैदावार आहे उनजो रेट घटि आहे। तो महिरबानी करे उन हारी जो सॼो दारो मदार इन फसलनि ते हूंदो आहे। असां सॼी सिंध जे लाइ जमात इस्लामी सिंध सॼो ऐलान किया है, हर DC जेके भी ऑफिस आहिनि ज़िले के अंदर असां सभिनी जा धाणा दाणो ऐं कंबर जमात इस्लामी दफ्तर का रैली कढी करे हारनि जे हक़ जे लाइ प्रेस क्लब कंबर पहुती आहे। उनजो मक़सदु इहो आहे त असांजो जेको आहे सारियुनि जा अघ घटाया विया आहिनि, सारियुनि जा अघ मुनासिब कयो। DAP 14,000 रुपया हारी ख़रीदो करे ऐं यूरिया बाण जेको आहे 4500 रुपया ख़रीदो करे ऐं आम सारियूं जेको उनजो रेट आहे 1600-1700 रुपया, त इन जो ख़र्चो ई नथो निकिरे। उनजे करे असां सिंध हुकूमत खां मुतालबो था कयूं ऐं वफ़ाक़ खां बि मुतालबो था कयूं त सारियुनि खे बचायो, सिंध खे ख़ुशहाल कयो। सिंध ख़ुशहाल थींदी त पाकिस्तान ख़ुशहाल थींदो। इन सां मुख़्तलिफ़ माण्हू आहिनि, उनजो ज़रिए मां इहो ई हूंदो आहे त फसल जीअं लहंदो त असां पंहिंजी रोज़मर्रा जी ज़रूरत आहे पूरी कंदासीं। पर हुकूमत जी किथे बि नज़र नथी अचे, का बि हुकूमत में दिलचस्पी न आहे। जीअं तव्हां ॾिसो था त जीअं गुज़िरियल सीज़न में कणक जो फसल लथो त छा क़ीमत हुई, हिन महिल कीअं यकदमि मांग थी। जॾहिं सरमायादारनि जे हथ में अचे थो त रेट वधनि था, जॾहिं कुड़मी मज़दूर हथ में सॼो 9 महीना महिनत करे थो त हुनखे उहो रेट मुनासिब नथो मिले। जंहिं सां छा थिए थो त बदअमनी वधे थी। इहे माण्हू जॾहिं बुख बदहाली थिए थी, बकारे रोड ते स्ट्रीट कराए वधनि था, इन्हनि जी औलाद थिए थी, हिननि जा पाण थियनि था, रोडनि ते रस्तनि ते खुरियूं गाड़ा बि कनि था, पोइ वरी चवंदा दबा आहे इनखे। पर दरअसल सबबु इहो ई आहे त बुख बदहाली माशी बदहाली जे करे माण्हू रोडनि ते अचनि था ऐं क्राइम वधे थो। असां मुतालबो कयूं था हुकूमत खे त पंहिंजे रिट खे महफ़ूज़ कराए ऐं मुनासिब अघु जेको आहे, जेको जाइज़ हक़ हुजे उहो हुनखे ॾिनो वञे। अॻे ॿुधंदा हुआसीं नंढा हूंदा हुआसीं कि अंधेर नगरी चरबट राजा, टके सेर भाॼी टके सेर ख्वाजा। हाणे सारी जो अघु जो आहे कि रेट चांवर जो सारी जो घटि कटी जो मथे। हाणे जंहिं मां कटी ठहे थी उहा शइ सस्ती और कटी महांगी, छोकी हिन में हिकिड़ा माफ़िया आहे जो असांजी कमु करे थी। त असांखे जो आहे कि असां गवर्नमेंट सिंध कॾहिं बि तवजो हारी के न ॾिनी और पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे, हुननि जो मशहूरु प्रोग्राम वोट वठणु, सॼो सिंध उनखे वोट थो ॾिए। कहिड़ी ॻाल्हि ते कपिड़ा और रोटी मकान ते हल उनखे बि छॾ, लेकिन हारी मज़दूर ते उहो ॾिए थो, लेकिन कन का अमल उन्हनि जो न आहे। सदी गुज़री वई लेकिन अमल उन्हनि जो न आहे। तालबो इहो ई कंदुमि त हे हारी आहिनि, मज़लूम आहिनि, हिननि सां तव्हां न कंदो हिननि जा अघु सिधा त बदमनी, बेरोज़गारी, ज़ुल्म, शिदत वठी ईंदी। पोइ वोट जो हिन माण्हुनि खां तव्हां तक न करे सघंदो कि असांखे वोट ॾियो। सारियुनि जा अघ फिलपोर वधाया वञनि। जीअं हारी पंहिंजा जेके हुननि 12 महीना 9 महीना जेको कोरियो थियो आहे उनजा ख़र्च कढी सघे, पंहिंजे ॿारनि खे आबाद करे सघे ऐं हुनजी उमेदूं हुननि इन फसल ते, जंहिंजे करे उहो दुकान हिन वक़्तु तमामु परेशान आहे अघनि जो ॿुधी करे। असां मुतालबा था कयूं त अघ वधाए वञनि ऐं हारियुनि खे दुकान बधाइण खां बचाए वञनि। मुज़ाहिरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि सिंध हुकूमत खां ऐं ज़िले इंतिज़ामिया खां मुतालबो कयो आहे त जेको आहे हारियुनि खे अघ ॾिना वञनि ऐं हारियुनि सां इंसाफ़ कयो वञे ऐं ज़िले इंतिज़ामिया उन में पंहिंजो रोल अदा करे ऐं जेका राइस मिल मालिकान जे तरफ़ां कटौती थींदी आहे उनखे बि पाबंद करे ऐं मुनासिब तरीक़े सां कटौती करे ऐं हारियुनि खे पंहिंजा हक़ ॾिना वञनि। BTV न्यूज़ सां गॾु ख़ालिद हुसैन, चांडियो, कंबर।